ख़बर ॾींदा हलूं टंडोलिया तालुके चंबड़ जो ॻोठु मुरीद खां लुंड में 2018 में तैयार थियल इस्पताल में न स्टाफ न फर्नीचर मिली सघियो। करोड़नि जी लागत में तैयार थियल बिल्डिंग ज़बून थियण लॻी। बीटीअ जी भराई जी आयल रक़म ठेकेदार हड़प करे छॾी। तफ़सील मूजिबि तालुके चंबड़ जे ॻोठु मुरीद खां लुंड जी रवासनि जो एहतजाज। मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहम्मद हनीफ़ लुंड महरम लुंड अली बख्श मंसूर अली ॿुधायो त 3 साल पहिरीं असांजे ॻोठ में हिकिड़ो सान्हो थियो जंहिंमें 6 ॾींहं में 6 मासूम गुलनि जहिड़ा ॿार फोत थी विया हुआ, जंहिंजी ताज़ियत लाइ अब्दुल सत्तार बचाणी असां वटि आयो हो। उन असांखे ही इस्पताल ॾिनी। इस्पताल ते 2018 में कमु मुकमल थी वियो, मगर इस्पताल में अॼु ॾींहं ताईं न को अमलो पहुतो न ई इस्पताल जो फर्नीचर मिलियो। गेट टुटी विया जेकी असां ॻोठाणनि पंहिंजी मदद सां ठहिराया पाण ठहिराया। असां DC टंडोलियार बचाणी साहब वटि काफ़ी मरतबा विया हुआसीं, मगर उन ते बि अमल न थियो। DHO हिकु मरतबा विज़िट करे जीअं वियो आहे उन खां पोइ ज़ाहिर ई न थियो आहे। वधीक हिननि जो चवणु हो त असां खां शहर 27 किलोमीटर परे आहे। असांजी हिन इस्पताल खे काफ़ी ॻोठ लॻनि था। एमरजेंसी जी सूरत में असां शहर वेंदा आहियूं, जंहिंसां तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। ॻोठाणनि साईं मुराद अली शाह, इमदाद अली पताफ़ी, अब्दुल सत्तार बचाणी ऐं DC टंडोलियार खां मुतालबो कयो आहे त महिरबानी करे ही जेका करोड़नि जी लागत सां इस्पताल खोली आहे उन खे स्टाफ ॾिनो वञे, फर्नीचर ॾिनो वञे। रिपोर्ट नसीम सोतो, अमल न्यूज़, टंडोलिया।